अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां के भलीकार मां फराशा सबका पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं नवाज़ लीग क़ाइद नवाज़ शरीफ कतर जे हिकु ॾींहं जे दौरे ते दोहा पहुची विया। कतरी इख्तियारनि पारां आजियां नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं इत्तलात वारो वज़ीर अता तारड़ बि वफ़द में शामिल। वज़ीर आज़म कतर जे अमीर शेख तमीम बिन हमदुल सानीअ सां मुलाक़ात ऐं अॻूणे अमीर शेख हमद बिन ख़लीफ़ा जे लाॾाणे ते ताज़ियत कंदो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ॿिनि ॾींहनि जे सरकारी दौरे ते तुर्किया पहुची वियो। फील्ड मार्शल तुर्किया जे अस्करी ऐं सियासी क़यादत सां अहम मुलाक़ातूं कंदो। तुर्किया पहुचण ते आर्मी चीफ सैयद आसिम मुनीर जो गरमजोशीअ सां इस्तक़बाल कयो। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त अफ़गानिस्तान ऐं वालरल कश्मीर में औरतुनि जूं मुश्किलातूं ध्यान जूं तलबगार आहिनि। तकरारनि ऐं बहराननि में औरतुनि ऐं ॿाड़ियुनि सभ खां वधीक मुतासिर थियनि थियूं। औरतूं ऐं ॿाड़ियूं अॼु बि तरक़ीअ जी राह में रुकावटुनि खे मुंहुं ॾेई रहियूं आहिनि। इस्लामाबाद में OIC जे औरतुनि बाबति कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त पाकिस्तान OIC चेयरमैनशिप ज़िम्मेवारी ऐं इत्तफ़ाक़ राय सां निभाईंदो। औरतुनि जो माशी ऐं सियासी तौर बाख्तियार थियणु पायदार तरक़ीअ लाइ लाज़मी आहे। बलूचिस्तान में पाक फौज FC ऐं पुलिस जो गॾियल ऑपरेशन शोबान जारी। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त ताज़ियुनि कार्रवायुनि में वधीक 5 दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन शोबान में मारिजी वियल दहशतगर्दनि जो मजमूई अंगु 76 थी वियो। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि 5 जुलाई खां मुख़्तलिफ़ ऑपरेशन्स में 114 ख़ारिजी दहशतगर्द मारिजी चुका आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सिस खे ख़राज तहसीन पेश। ईरान जे परॾेही तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त अमेरिका मफ़ाहमती याददाश्त जी मुसलसल भञकड़ी करे रहियो आहे। अमेरिका हुर्मुज़ ते ईरानी वाइदे बाबति तइ थियल महीने जो मुद्दो बि पूरो थियणु नाहे ॾिनो। ॿी धुर ज़िम्मेवारियूं पूरियूं नथी करे त ईरान बि MOU ते अमल न कंदो। मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे ईरानी परॾेही तर्जुमान चयो आहे त ईरान हुर्मुज़ बाबति अमान सां गॾियल तरीक़ेकार तइ करण जी कोशिश करे रहियो आहे। अमेरिका जे दॿाउ उन्हनि कोशिशुनि में रुकावट विधी आहे। अमरीकी अॾनि मथां कार्रवायूं दिफ़ा जे हक़ तहत कयूं वयूं। ईरान जे ख़िते में अमरीकी अॾनि मथां हमलनि जी चौथीं लहर। अमेरिकी हमलनि जे जवाब में अमान, उर्दन, कुवैत ऐं बहरीन में ईरान जा हमला। पासदारनि इनक़लाब दावा कई आहे त कुवैत में 2 हेमास लॉन्चर्स ऐं मीज़ाइल ज़ख़ीरा तबाह करे छॾिया आहिनि। अमरीकी हमलनि जे जवाब में कार्रवायूं जारी रहंदियूं। अमरीकी फ़ौज पारां ईरान में दर्जने हदफ़नि ते हमला। अमरीकी सेंट्रल कमांड दावा कई आहे त ईरान जे दिफ़ाई निज़ाम, सामूंडी रेडार, मीज़ाइल ऐं ड्रोन ठिकाणनि ते हमला कया विया। हुर्मुज़ वेझो नंढनि ॿेड़ियुनि खे निशानो बणायो वियो। अमरीकी सेंटकॉम वधीक चयो आहे त हमलनि में पहिरियों भेरो वेढ़ाक जहाज़ ऐं सामूंडी जहाज़ इस्तेमालु कया विया। हुर्मुज़ में जहाज़नि जे आज़ादाणे चुरपुर यक़ीनी बणाइण लाइ तयार आहियूं। वफ़ाक़ी आईनी अदालत इस्लामाबाद में पीर सोहावा मोनार रेस्टोरेंट किराइण जो फ़ैसिलो कालअदम करार ॾेई छॾियो। CDA ऐं मेट्रोपॉलिटन सिटीअ जूं अपीलूं मंज़ूर। ट्रायल कोर्ट खे जल्द खां जल्द केसनि जा फ़ैसिला करण जी हिदायत। आईनी अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त मिल्कियत जो फ़ैसिलो ट्रायल कोर्ट अदालती ऑब्ज़र्वेशन खां मुतासिर थियण बिना कंदी। इंतज़ामी मामलनि जो फ़ैसिलो रेगुलेटरी बॉडीज़ कंदियूं। फैज़गंज वेझो 3 साल अॻु पसंदि जो पाणो कंदड़ नौजवान घर ॿाहिरां गोलियूं हणी क़तल। ज़फराबाद भरिसां मोटरसाइकिल सवार हथियारबंद नौजवान आफ़ताब गिलाल खे क़तल करे फरार। वारसनि जो चवणु आहे त नौजवान 3 साल अॻु साइमा बिरोही सां पसंदि जो पाणो कयो हुयो, जंहिं तां खेसि क़तल कयो वियो आहे। अहमदपुर वेझो हिक ई ख़ानदान जा 3 ॿार पुरस्टार बीमारीअ सबबि फौत। वॾा वहिसर में 1 महीने जो ग़ुलाम मुस्तफ़ा, 2 हफ़्तनि जो कबीर सुमरो ऐं ताज़े ॼावल न्याणी फौत थी विया। वारसनि जो चवणु आहे त 3 मासूम ॿार गंबर जी अस्पतालुनि में इलाज दौरान हिक ॿिए पुठियां फौत थिया आहिनि। डॉक्टरनि का बि वासी बीमारी नाहे ॿुधाई। नोटिस वठी मर्ज़ ते ज़ाब्ते लाइ क़दम खंया वञनि। सालेपट में गैस्ट्रो वबाई सूरत अख़्तियार करे वरिती। ॿाड़ो फौत, 83 ॼणा मुब्तला। ॻोठ सुल्तान फ़कीर हालीपोटो में 3 वरहनि जो एजाज़ अली बीमारी सबबि फौत थी वियो। ॻोठाणनि मूजिबि ॻोठ में 83 ॿार ऐं औरतूं गैस्ट्रो में मुब्तला आहिनि। सिहत खातो नोटिस वठी डॉक्टरनि जूं टीमूं माणियूं वञनि।